सरमन सिंधी ऐं पहिरें क्लास खां मैट्रिक ताईं गॾु पढ़ियासीं। असीं सिर्फ़ क्लास फेलो न हुआसीं, पर असांजा हू बि पाण में ख़ानदानी तालुकात हुआ। असीं पिरियाले जे घिटियुनि में बि गॾु रांदि खेॾंदे वॾा थियासीं। मूंखे अॼु बि चङी तरह यादि आहे त जॾहिं असीं 1973 ईस्वी में स्काउट में इस्लामाबाद वियासीं त हू उते बि झुंगारींदो हो। मैट्रिक दौरान हिन जो शौक़ु उरूज ते हूंदो हो ऐं हू अक्सर चवंदो हो त हू वॾो फनकार थी ॾेखारींदो, पर असां संदसि ॻाल्हि खे मज़ाक में टारे छॾींदा हुआसीं। असांखे मालूम न हो त अॼु जो रहमान मुगल सुभाणे वॾो फनकार थी उभरंदो। हिकु दफ़े मुंहिंजे दोस्त जी शादी हुई। हिननि जो बेहद इसरार हो त सरमन शादी में फन जो मुज़ाहिरो करे। आउं वटसि वयसि ऐं खेसि चयुमि त शादी में हलणो आहे त बिना मुआइज़े हलण लाइ तयारु थी वियो। सरमन यारनि जो यार हो, ग़रीबनि जो गम ख़वार हो। हू जॾहिं बि ॻोठ ईंदो हो त पंहिंजनि दोस्तनि सां टाइम कढी ज़रूरु मिलंदो। हिन पंहिंजो माज़ी कॾहिं बि न विसारियो। संदसि दिलि में सिंध जी मोहबत समायल हुई। हू जेकॾहिं सिंध में ॼाओ त हिन सिंध धरती सां पंहिंजी मोहबत जो इज़हार क़ौमी गीत ॻाए कयो। हिन पंहिंजे गीतनि जे वसीले सिंध जे अबोझ ऐं मिस्कीन मारूगनि खे संदन हक़नि लाइ विढ़ण जो सबक़ ॾिनो। असांजी दुआ आहे त अल्लाह ताला सरमन जे पोयनि खे सिंध सां मोहबत अता फरमाए। नंढड़े लाखों वो नंढड़े लाखों दुख